अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 30 मई 30 मई मंडे सुबुह जा 10 थिया आहिनि ऐं जीअं ई ज़हरा वई आहे तीअं मां जेको आहे पाइप विधो आहे हिते। पहिरियों ॿाहिरि पाणी ॾेई ईंदमि प्लांट्स खे, पोइ अंदरि पाणी ॾेई ईंदमि। राति जो मां कुझु कपिड़ा धोता हुआ, छो त कल्ह वारे ॾींहं में त मां 3 त जोड़ा बदिलाया हुआ, छो त मिटी वारो कमु हो, मथे स्टोर में कमु हो, इन करे त वरी मां उहो धोई बि छॾिया राति जो। सो माशाल्लाह बहार लॻी पई आहे ऐं असांजे दिलि ते बि बहार आहे हिननि खे ॾिसी ॾिसी। एॾो वणंदो आहे मूंखे इहे माहौल, एतिरी मूंखे ग्रीनरी पंहिंजे आस पास वणंदी आहे। जिते सावक न हुजे मूंखे ईअं वीरान ऐं ठोड़ो ऐं गंजो उहो माहौल लॻंदो आहे। सो अल्हम्दुलिल्लाह मां जिते बि रही आहियां, इवन असां फ्लैट में बि रहिया आहियूं काफ़ी टाइम, त उते बि मां उन्हनि गैलरी में 2-3 नंढियूं नंढियूं कुंडियूं ज़रूरु रखंदी हुअमि त अखियुनि जे अॻियां सावक ज़रूरु हुजे। सो अजीब मूंखे इन्हनि सां ॾाढी मोहबत आहे। ऐं ॿियो तव्हां ॾिसंदव, नोट कयो थोरो, मां तव्हांखे हीअं हिकिड़ो चकर हणायां त तव्हांखे रुॻो पननि वारा प्लांट्स नज़र ईंदा। अलाए छो मूंखे सावक घणी वणंदी आहे। मूं वटि गुलनि वारा न हूंदा आहिनि घणो करे, छो त गुल जेके हूंदा आहिनि सीज़नल हूंदा आहिनि ऐं पन जेके हूंदा आहिनि इहे पूरो साल पिया हलंदा आहिनि, सदाबहार। के गुल बि आहिनि जीअं सदाबहार जो मां नालो खयों, सदाबहार जो गुल आहे जेको उहो कंटिन्यू हलंदो आहे। सो बहरहाल हिते कंदमि हाणे मां पाणी जो कमु, ॿाहिरि पाणी ॾेई अचां, पोइ अंदरि पाणी ॾियां। ऐं मां राति जो काफ़ी सारा पीसिस कढी रखिया रिलिन जा अस्तर सिबण जे लाइ, उहो वरी पोइ तव्हां सां शेयर थी कयां। हे बि ख़ाली थी वियो आहे, हिनखे धोई फ्रेश भरींदमि। ऐं हे ॾिसो, हे बि पखी पीअंदा था रहनि, इन करे हे हल्को थी वियो आहे ऐं वज़न हिन जो घटि थियो आहे, हवा में हे मूव थो करे। ऐं ॿियो मज़े जी ॻाल्हि त कुझु मां ॾिठो आहे ख़ासि, हे ॾिसो मुंहिंजी निम में निमोरी थियूं आहिनि। हे निम जो फ्रूट हूंदो आहे ऐं हे ई निम जा ॿिज हूंदा आहिनि ऐं हिन जा इलाही सारी डिटेल आहे, उहा मां तव्हांखे नथी ॿुधायां। नंढे हूंदे असां गुॾियुनि रांदि खेॾंदा हुआसीं, पोइ हिननि खे असां पंहिंजे गुॾियुनि जा अंब कंदा हुआसीं। हे पीला थी वेंदा आहिनि त ॾाढा मिठा हूंदा आहिनि खाइण में, असां इलाही दफ़ा खाधा आहिनि इहे। ऐं कचा हूंदा त असां इहे अंबड़ियूं करे रांदि में खेॾंदा हुआसीं। सो मूंखे ॾाढी ख़ुशी थी त माना हाणे निम मुंहिंजी वॾी थी वई आहे ऐं प्रॉपर जेका फ्रूट बि ॾेई थी सघे। सो ॾाढी ख़ुशी थी मूंखे। ऐं मां मथे ॾिसण जी कोशिशि त कई आहे, मूंखे नज़र अचे त मां ॾेखारियां तव्हांखे, क्या ॾिसजे नथो। सो बहरहाल पाइप विधो त मेरे फ़िलहाल क्यारी भरिजे थी ऐं इहे बि पाणी जेको आहे तव्हांजो साफ़ु सुथिरो करे ऐं ॿीहर विझंदमि हिन में। 10:30 थिया आहिनि, ॿाहिरि पाणी ॾेई आयमि चङी तरह ऐं मां हे नंढा वॾा हर साइज़ जा पीसिस कढिया आहिनि। हे काफ़ी वॾो आहे ऐं हे बि काफ़ी वॾो आहे, हे ॿई मिली करे अधु मुनो त हिन मां त ठही वेंदो। ऐं ॿिया आहिनि डिफरेंट हे, जेके हाणे मूंखे कंहिं बि रिलीअ जे मथे हिसे में न आहिनि विझणा। अच्छा, हे मज़े जी ॻाल्हि आहे, केॾी अजीब ॻाल्हि आहे, मुंहिंजी हिकिड़ी अमेरिकन फ्रेंड आहे, उन मूंखे हे गिफ्ट में मोकिलियो हो हुतां। हे आहे फैब्रिक बॉक्स, हिन मां ठहंदो, ठीकु आहे। सो इहो त थियो ॿाहिरां आयो। वरी हे मां हुन सेकेंड हैंड मां जेके नवां कट पीस हूंदा आहिनि हुननि वटि सेम उहो जो उहो मूंखे वरी उतां मिलियो। त हाणे मूं हिननि मां फैब्रिक बॉक्सिस त कोन ठाहींदमि, छो त उहा शइ हिकिड़ी मेरे थियण वारी आहे या कुझु, ऐं अजाई महिनत आहे। बहरहाल मां हिन खे जेको आहे कंसीडर नथी कयां। सो मां हिननि ॿिन्ही खे बि ॻंढे हिन जे हेठे तह में विझी छॾींदमि। त अहिड़ी तरह सां अजीब हूंदा आहिनि कपिड़ा जेके डिफरेंट डिज़ाइन्स मां वठंदी आहियां। हाणे हीअ अल्फ़ाबेट हुई, मां हिकिड़े ॿार जो नालो ठाहियमि, त हाणे ॿिया लेटर्स पूरा कोन्हनि त मां कहिड़े ॿार जो नालो ठाहियां। त ईअं कुझु बचियल सचियल टुकरा आहिनि, त इन्हनि खे मां मिक्स करे यूज़ थियल आहिनि पहिरियों बि, ऐं कंहिं न कंहिं प्रोजेक्ट मां ई बचियल आहिनि ज़ाहिर आहे, ऐं काफ़ी थोरा वॾा आहिनि, जीअं हाणे हेतिरा, ठीकु आहे। सो इन्हनि खे मिलाए कंदमि मां रिलिन जा हेठां तह। पर इन खां पहिरियों जो मां सिलाई स्टार्ट कयां, ॿाहिरि पाणी पई ॾियां त खीर वारो आयो, खीर वठी रखियो हुअमि। सो इनखे करण लाइ हल्की बाहि ते रखंदमि ऐं पाण हाणे अंदरि वञी रिलिन जी माप तोड़ शुरू कंदमि। माशाल्लाह हे ॾिसो, हिकिड़ी रिलीअ जो हेठियों तह सिबजी वियो। हे हिकिड़ो हुयो लाइट पीच कलर, हे हुनजो ई पीच जो ई डिफरेंट थोरो शेड आहे, ऐं एंड में हुते कुंड में 2 ब्राउन जा हिन में ॻंढ पिया आहिनि। इन सां को फ़र्क़ु नथो पए। ऐं जॾहिं मां कमर्शियली कमु कंदी हुअमि, मुंहिंजो क्विल्ट्स ऐं बेड कवर्स जो हूंदो हो बिज़नेस, त पोइ त ज़ाहिर आहे मां दुकान ते वञी कंट्रास्ट या मैचिंग स्पेशली वठंदी हुअमि।
सो हे त मुंहिंजे घर जूं रिलियूं आहिनि ऐं जहिड़ियूं रिलियूं तव्हां ॾिठियूं त केॾे नंढे नंढे पीसिस मां ठहियल आहिनि त उन हिसाब सां हे त हिकिड़ो आलीशान तह आहे हेठियों। सो हिकिड़ो इहो ठही वियो। हाणे ॿिए जो ठाहियां थी, उन में पर मूं वटि एतिरा वॾा पीसिस न आहिनि, उन में मूं वटि हेतिरा पीसिस आहिनि, हे जेतिरा तव्हां ब्राउन ॾिसो था, पर को मसइलो ई न आहे। हे मां ॿी रिलीअ जो बि अस्तर जेको आहे हेठियों तह सिबी वरितो ऐं हिन में ॾिसो त मां कोशिशि कई आहे त जेके बि पीसिस मूं वटि आहिनि उहे हिकु जहिड़ा गॾु गॾु लॻनि। ठीकु आहे, हे ॿ ग्रे हुया त इहे ॿई गॾु हयां अथमि, हे कलरफुल सभु गॾु हयां अथमि। ब्राउन जो हे पूरो पटो आहे हिकिड़ो इहो, ऐं हिन ते कुझु लफ़्ज़ हुया मार्कर जा कुझु लिखियलु, जॾहिं खां वरितो ज़ाहिर आहे कट पीस हूंदा आहिनि त कहिड़ा बि थी सघंदा आहिनि। हे जेके फैब्रिक बॉक्सिस इहे बि ॿ ॻंढे मां हिन में ईअं ड्रिगा हणी छॾिया। पहिरीं मां सोचियो त हिन मां रंगीन रंगीन टुकड़ियूं कढी ऐं रिलीअ में मथे तह में विझां, पोइ मुंहिंजो कपिड़ो ज़्यान थींदो, कुझु शयूं यूज़ थींदियूं, कुझु बाक़ी त पोइ ज़ाया ई थींदो, तंहिंखां बसि ईअं सही आहे, पूरो जो पूरो पीस हिन में अची वियो, ॿई पीसिस अची विया। सो हे तह बि रेडी आहे, ज़ाहिर आहे हेठि पासे ॾांहुं हली वेंदो, को मसइलो न आहे। ऐं हे मुंहिंजी चादर मां अक्सर विछाईंदी आहियां त उहा ॾाढी वेकिरी हुई त मां हुन मां हिकिड़ो पीस कढी छॾियो त उहो खुटियो त इहो विधोमांसि पासे में। सो बहरहाल मज़ेदार कमु थी वियो, कपिड़ो मुंहिंजो सजायो थी वियो। ऐं हाणे मूं वटि हिननि जो जेको अंदरां विझण वारो कपिड़ो आहे उहो बि काफ़ी सारो पियो आहे, छो त मां वठी आई हुअमि, धोई खोले रखियो आहे, त ॿिनि रिलियुनि जो त आहे। हाणे हिननि जा तह बि रेडी आहिनि, जॾहिं बि को ॻोठ मां ईंदो वेंदो त वरी हे ॿ रिलियूं बि इनशा मां सिबण जे लाइ मोकिले छॾींदमि। सो हेठि जी सूरत हाल इहा आहे। ऐं हाणे हलणो आहे किचन में। अॼु मां थांव अञा अंदरि न कया आहिनि ऐं मां हिते हे चिकन कढी वई हुअमि, हिनखे ईअं नॉर्मल पाणी में रखी वई हुअमि, खीर वीर काढ़े। मां पचाईंदमि ग्वार ऐं चिकन। ग्वार मां सुबुह बॉइल करे छॾी हुई, सुराण कटे रखंदी आहे, अलाह से अॼु ॾींदुसि, ऐं मां पोइ जेको आसानी सां सब्जियूं खणी पचाईंदी आहियां, त सुबुह ई मां बॉइल करे छॾी। सो हाणे इहे थोरो चिकन कढियो आहे असां ॿिनि ॼणनि जे हिसाब सां, त लंच में मां ग्वार ऐं चिकन पचाईंदमि। हिनमहिल हिकु थियो आहे ऐं मुंहिंजो ॿोड़ जो मसालो रेडी थी वियो, चिकन विधो अथमि हुन में, ऐं हाणे हिन में विझंदमि ग्वार सुबुह जो बॉइल करे छॾी, जीअं मां तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो, ऐं पाणी मां न हारींदी आहियां, उन में ई मां जेको आहे साॻी पाणी में वरी हिनखे दम ॾींदमि। हाणे ग्वार ई तक़रीबन ईअं ई ऑलमोस्ट पकल आहे, ऐं चिकन जूं नंढियूं नंढियूं बूटियूं आहिनि त इहे जल्दी हिन में दम में ई ॻरी वेंदियूं। सो हिनखे दम ॾेई पोइ मां वेंदमि रेस्ट करणु, छो त मां कंटिन्यू सिलाई बि कई आहे, ॿाहिरि प्लांट्स खे पाणी ॾिनो, सुबुह खां मां मुसलसल कमु थी कयां, ऐं हिते किचन में बि बीठी आहियां त थांव वग़ैरह अंदरि कया आहिनि, त उन में बि मूंखे चङो टाइम ऐं महिनत लॻी आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। त हाणे मां हिनखे दम ॾेई ऐं रेस्ट कंदमि, पोइ उथी नमाज़ पढ़ंदमि। हिन महिल टाइम थियो आहे 4:30 पूरा, ऐं मुंहिंजो कटिंग बोर्ड ऐं मां ऐं बाक़ी सभु शयूं जेके आहिनि उहे रेडी आहिनि। ऐं असल ॻाल्हि इहा आहे त हाणे हो त प्रोजेक्ट पूरो थी वियो, हाणे बेक़रार दिलि बेचैन रूह खे करार ॾियण लाइ कुझु त कंदमि न। सो मां अॼु अहिड़ो ॿियो को मुशक़त वारो कमु नथी करणु चाहियां, जीअं मथे कबट मूंखे साफ़ु थी वियो आहे, ड्राई थी वियो आहे हाणे त बिल्कुलु ई, त उनखे मूंखे भरिणो आहे, यानी पंहिंजूं चादरूं ऐं रिलियूं ऐं हंध टॉल मुसला जेके बि शयूं हूंदियूं आहिनि उहे सभु हुन में वापसि विझणियूं आहिनि। पर अॼु मां पंहिंजी बॉडी खे रेस्ट ॾियणु चाहियां थी, फिज़िकली मां कुझु नथी करणु चाहियां। सो हीअ मां पंहिंजी बास्केट कढी आहे, इन में मां कटिंग्स रखंदमि, ऐं हीअ मुंहिंजो आहे खज़ानो, यानी ही मल्टी कलर डिफरेंट कपिड़ा, नंढा वॾा हर साइज़ जा आहिनि, ऐं हिन में इलाही सारा जेके आहिनि पीसिस कटियल आहिनि। हीअ ॾिसो, हे सभु ट्राइंगल्स, हे डिफरेंट प्रोजेक्ट्स मां बचियल आहिनि, वॾा नंढा हर साइज़ जा। त इहे ट्राइंगल्स त कयां थी मां अलॻि, ऐं हे त इलाही वॾा वॾा ट्राइंगल्स आहिनि। हे हिकिड़ी क्विल्ट जो सेट ठाहियो हुअमि, उन मां बचिया हुया, त इहे मां धार कंदमि, ऐं बाक़ी जेको आहे पोइ हाणे मां नओं प्रोजेक्ट पंहिंजो स्टार्ट थी कयां, छो त मां कुझु ॿियो त कंदमि कोन, उहो मुंहिंजे लाइ मुश्किल आहे कोई बि अहिड़ो जिस्मानी कमु करणु। कल्ह इलाही थकिजी पई हुयमि, तंहिंजे करे अॼु मां इहो पाण खे रेस्ट ॾियां थी, या वधि में वधि राति जो देरि ताईं जेको मां सुराण वञी कुझु एक्स्ट्रा करे ईंदासीं। सो सभिनी खां पहिरियों त जेके कटियल आहिनि मोस्टली ट्राइंगल्स आहिनि, एका दुका जेके आहिनि उहे बि आहिनि पंहिंजो स्क्वायर्स बि, त हीअ जेके कटियल आहिनि इहे सभु अलॻि थी कयां। इहे बिल्कुलु यूज़ थींदा, तव्हांखे अंदाज़ो हूंदो, ज़्यान कोन थींदा इहे, माशाल्लाह इन मां काई बि ज़बरदस्त शइ ठहंदी। उनखां अलावा पोइ मूंखे कटिंग करणी आहे स्क्वायर्स जी, तक़रीबन हिन साइज़ जा, हिन जो साइज़ ॾिसां 2.5 पौणा 3 इंच, 2.5 इंच सम्झो, 2.5 इंचनि जी कटिंग थी कयां।
त अॻु में छा हूंदो त मां जॾहिं कटिंग कंदी हुअमि त या त इस्त्रीअ जी टेबल ते बीही कटिंग कंदी हुअमि या डाइनिंग टेबल ते, पर हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मां एॾी देरि बीही कोन थी सघां, इन करे पोइ मां हाणे हीअ पंहिंजी बेस्ट जाइ आहे, हीअ नंढड़ी कुर्सी ऐं इहे पंहिंजो इहे मुंहिंजो पलंग, मुंहिंजी टेबल आहे ऐं चेयर्स मां इन लाइ वरितियूं आहिनि जीअं वॉशरूम में वेही कुझु कमु करिणो आहे या कपिड़ा धोआं अगरि हथ सां त पोइ मूंखे इहो खपंदो, हीअ कुर्सी खपंदी त जीअं मूंखे हेठि पट ते न वेहणो पए या नंढी कंहिं संदलीअ ते न वेहणो पए। सो इहे कम ईअं हाणे हलंदा रहंदा, त मूं सोचियो त हे सॉर्ट आउट कंदमि त हिननि मां जेको आहे तव्हां सां थोरी कचहरी बि कंदी हलंदमि। इहो हाणे कमु हिते मुंहिंजो जारी रहंदो ऐं कोशिशि इहा ई आहे त जेके मल्टी कलर आहिनि हिकिड़ी ज़बरदस्त नई यकीननि मां रिली थी शुरू कयां, ॿियो त हाणे मां छा ठाहींदमि। ऐं प्लैनिंग में त ख़ैर घणो कुझु आहे, पर फ़िलहालु इहो ई आहे, तंहिंजे करे मां हिते खणी वेठी आहियां, कुझु न कुझु कटे थी रखां। कटियल हूंदा आहिनि न त पोइ मूंखे सिबण में ॾाढी आसानी थी वेंदी आहे। सो ही इलाही सारा निकिरी रहिया आहिनि मुंहिंजा ट्राइंगल्स, ये अलॻि अलॻि मुंहिंजे प्रोजेक्ट्स मां पास्ट में खोड़ सारा बचियल आहिनि, त पोइ हिननि खे कटे वरी मां कंदमि इक्वल मोस्टली, पोइ उन्हनि मां जेको ठहियो, छो त ॾाढा प्यारा प्यारा प्रिंट्स, ॾाढा प्यारा प्यारा कलर्स आहिनि, त मां इंजॉय कंदी आहियां ॾाढो पोइ इन्हनि खे ठाहिणु। त हाणे वधीक हाणे तव्हांखे इहो मां टुकरियुनि जो नज़ारो नथी ॾेखारियां, इरादो त इहो ई हो त मां ॻाल्हाईंदी बि वेंदमि, कटींदी बि वेंदमि, पर कॾहिं कॾहिं मूंखे इहो ख़्यालु बि थींदो आहे तव्हां बोर न थींदा हुजो त मां जेको आहे ॻाल्हाइणु बसि ई न कंदी हुजां। सो इहे ट्राइंगल्स जेके बि मां हे ठाहियमि न हाणे ॿरिलियूं, उन मां जेके बि मूंखे मिलंदा पिया वञनि, उहे मां हिन हिकिड़े शॉपर में जमा पई कंदी वञां, त हे हर कलर में ऐं डिफरेंट साइज़िस में आहिनि। सो इनशाला इन्हनि जो बि कुझु न कुझु भलो ई थी वेंदो। ऐं यकीन कयो त जेतिरे कपिड़े मां ॿ ठाहींदी आहियां न, आम जेके रिलिन ठाहिण वारियूं मायूं आहिनि ओतिरे कपिड़े मां हिकु रिली ठाहींदियूं आहिनि, छो त मां ध्यानु न कंदी आहियां ऐं मां ज़री ज़री संभाले रखंदी आहियां, जीअं तव्हां ॾिसो था। ऐं आम मायूं जेके आहिनि ईअं क़दुरु नथियूं कनि मटीरियल जो। सो बसि मूंखे आदत आहे, अलाए छो नंढे हूंदे खां मूंखे ज़्यान करणु न वणंदो आहे, त मां अञा ताईं मुंहिंजो उहो ई सिलसिलो जारी आहे, त ज़्यान कीअं कयां। मां ज़्यान कंदे मां शर्मिंदा थींदी आहियां, ज़्यान कंदे मूंखे लॻंदो आहे अलाह कहिड़ो जवाबु ॾींदमि। सो क़दुरु करणु शयुनि जो। ऐं हीअ ॾिसो, हीअ बि अलाए कंहिं मां बचियल आहे, हा पहिरियों मां हिकिड़ी इहा रिली ठाही हुई, सो पाण खां बि विसरी वेंदो आहे त मां हिनमहिल ताईं छा छा कयो आहे। त हीअ इलाही सारा पीसिस आहिनि माशाल्लाह, त हाणे मुंहिंजी इहा मल हिननि सां जारी रहंदी। हीअ बि ॾिसो कंहिं ज़माने में जॾहिं मां कमु कंदी हुअमि, कमर्शियली हैप्पी बर्थडे लिखियलु आहे, त हीअ ज़रूरु कंहिं कुशन ते या कंहिं पर्स पाउच ते हणिणो हूंदो मूंखे, जेको फ़िलहालु त मां हिन में ई पियो आहे। त हाणे मां पंहिंजे हिन कम खे कंटिन्यू कंदमि, हीअ कटे हीअ बास्केट भरींदमि, उनखां पोइ कोशिशि कंदमि त तव्हां सां शेयर कयां त मां केतिरी कटिंग कई आहे। ठीकु आहे, सो हाणे मां इहो कमु करे वठां, 3 पहिरीअ जी आज़ान ताईं त इहो कंदमि। 3 पहिरीअ जी आज़ान अची वई आहे ऐं हिते हे सीन आहे। ऐं ॿी ॻाल्हि त हे मां इलाही सारियूं जेके आहिनि प्रिंटेड कटियूं आहिनि, कुझु प्लेन कटियूं आहिनि, त जीअं जीअं मूं वटि कपिड़ो त ख़ैर जाम आहे भाई, कपिड़े जी त अलाह जी देन आहे। सो बहरहाल, ऐं ॿियो त हिते कुझु ॾाढा प्यारा प्रिंट आहिनि जेके मां ज़ाया नथी करणु चाहियां, पर इन्हनि जा पीसिस जेके आहिनि न पूरा न आहिनि, यानी नंढा आहिनि, इन मां स्क्वायर नथो निकिरे, त मां पोइ बि इहे रखिया आहिनि त मां हिननि में ॻंढु विझी करे कोशिशि कंदमि जिन मां ठही सघनि त उन्हनि मां ठाहियां, छो त प्रिंट एॾो प्यारो आहे जो मां चाहियां थी त इहे मुंहिंजी रिलीअ में ज़रूरु हुजनि। ठीकु आहे, सो ऐं ॿियो त इहे जेको मां डिज़ाइन थी कटिंग थी कयां, जेको डिज़ाइन मुंहिंजे ज़हन में आहे उहो अहिड़ो ई आहे जंहिंमें अगरि हिननि पीसिस मां कंहिं मां हिकिड़ो स्क्वायर बि निकिरे थो न, त उहो हिकिड़ो बि काफ़ी आहे, पोइ बि इहो डिज़ाइन ठहंदो हिकिड़ो बहितरीनु। त उहो त हाणे पोइ जॾहिं ठहंदो त शेयर थींदो। ऐं ॿियो मज़े जी ॻाल्हि त वरी इहो कटिंग कंदे कंदे आइडिया आयो मूंखे त अहिड़े क़िस्म जा जेके प्रिंट आहिनि वाइट ते मल्टी कलर बेस जंहिंजी वाइट आहे, उहे मां हिते हाणे ई अलॻि करे छॾिया आहिनि ऐं ॿिया बि पिया आहिनि, इलाही सारा आहिनि। त इन्हनि जो वरी अञा हिकिड़ो ॿियो डिफरेंट आइडिया आहे, छो त ॾिसो ज़िंदा रहण जे लाइ मसरूफ़ रहणु ज़रूरी आहे। ऐं हे जेके बि मां शयूं ठाहियां थी त इहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त सिर्फ़ु मुंहिंजो पंहिंजो घर त न आहे, हाणे मुंहिंजे ॿारनि जा बि घर आहिनि, उन्हनि खे बि कमु ईंदियूं।
ऐं मां चई बि छॾियो आहे पंहिंजी धीअनि खे त अगरि मां दुनिया में न रहां ऐं तव्हांखे मुंहिंजी शयूं न खपनि त ख़ैरात करे छॾिजो। फाइनली कंहिंजो न कंहिंजो त भलो थियण वारो आहे, चाहे मुंहिंजे ॿारनि जो थिए या के आम माण्हूअ जो थिए। सो बाक़ी जेसि ताईं मां आहियां दुनिया में त मूंखे पंहिंजी विंदुर लाइ कमु करिणो आहे। सो इहा विंदुर आहे ज़बरदस्त। ऐं वरी ॿी ज़बरदस्त ॻाल्हि इहा त जेके कटिंग कई अथमि न, वरी उन मां पटियूं पीसिस बिट्स निकिरंदा था अचनि ऐं वरी इहे उन्हनि ज़ख़ीरे में वेंदा उन थेलीअ में जंहिंमां मां बरेलियूं ठाहे चुकी आहियां। उहा थेली न आहे, उहे थेलियूं आहिनि, ठीकु आहे। बरेलियूं ठही वियूं आहिनि, हे अञा उन में पवंदा, अञा त अलाए केतिरो कटिबो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हे सिर्फ़ु हे त काफ़ी न आहिनि न हिकिड़े पूरे प्रोजेक्ट लाइ। सो अल्हम्दुलिल्लाह ॾाढो मतिलबु सुठो आहे त टाइम जो इहो परफेक्ट जेको आहे इस्तेमालु कजे। ऐं हाणे मां हे सभु कुझु हिते ईअं ई थी छॾियां, हिनखे मां हितां न हटाईंदमि, निमाज़ पढ़णी आहे, हिते ई पखो हलाईंदमि ऐं सोचां थी त हीअ पंहिंजी रिली खणी जेका हिननि कटिंग्स जे मथां विझी छॾियां ऐं पखे जी स्पीड वधाए छॾियां ऐं हीअ हितां कटिंग्स वेंदियूं डस्टबिन में, जेके असां रेगुलर पंहिंजे गंद जी किचन जे कचिरे जी थेलीअ में विझंदा आहियूं हेठां। सो मां उथां थी हाणे, अलाह जो नालो वठिजे पहिरियों, पोइ बाक़ी कमु। सांझे जी अज़ान आई आहे हाणे, ऐं मां हाणे चांवरनि खे दम ॾिनो आहे त मूंखे ॾाढी बुख लॻी आहे, त मां चयमि जेसि ताईं मां नमाज़ पढ़ी मोटी ईंदमि त चांवरनि खे दम अची वेंदो। ऐं हे आहे मंझंदि वारो चिकन ऐं ग्वार, ऐं उनखां सवाइ अंब कटींदासीं। ऊन्हारो हुजे, अंब चांवर हुजनि त बसि पोइ त वाह वाहे। सो तव्हांखां मां मोकिलाईंदमि। अॼु सॼो ॾींहुं मां तव्हां सां शेयर कयो, ॿुधाइजो ज़रूरु तव्हांखे कीअं लॻो। ऐं इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।